अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है। रही इसमें अगर खामी तो सब कुछ नामुकम्मल है। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। ये जहां क्या चीज है लोहो कलम भी तेरे हैं। सल्लमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ है आवाज़ से पढ़ा है। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि। मुझे मेहरबान भाइयों, अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां एक आयत करीम तव्हांजे साथ तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो अथव। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूं गुनाहगार खां उन जे बारे में जेको कुझु चवराए उहो हक़ ऐं सच हुजे ऐं उन हक़ ऐं सच खे ॿुधी करे असां तव्हां सभिनी खे अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। दोस्तों, दुनिया के तख़्ते ते हर इंसान के अंदर ख्वाहिश हूंदियूं आहे। इंसान के अंदर का न का ख्वाहिश हूंदी आहे। कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे त मां प्रोफेसर थिया। कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे त मां डॉक्टर थिया। कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे त मां MPA थिया। कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे त मां MLA थिया। कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे त मां सदर थिया। कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे त मां वज़ीर आज़म थिया। ये इंसान जे अंदर ख्वाहिशुनि जा वजूद पैदा थींदा आहिनि, ख्वाहिशूं पैदा थींदियूं आहिनि। पर ये सब ख्वाहिशूं बका वारियूं न आहिनि, फ़ाइदे वारियूं न आहिनि। फ़ाइदे वारी ख्वाहिश कहिड़ी आहे? फ़ाइदे वारी ख्वाहिश इहा आहे त मुंहिंजो हबीब राज़ी थिए ऐं हबीब जो रब राज़ी थिए। फ़ाइदे वारी ख्वाहिश कहिड़ी आहे? अल्लाह राज़ी थिए ऐं अल्लाह जो हबीब राज़ी थिए।
भला उहा ख्वाहिश असांजी पूरी कीअं थी वई साईं भले में भली ख्वाहिश ई हा त ख़ुदा राज़ी थिए मिठो मुस्तफ़ा राज़ी थिए हाणे इहा ख्वाहिश असांजी पूरी थिए इन जो तरीक़ो छा आहे कीअं पूरी थी असां क़ुरान करीम जी तरफ़ रुजू कयोसीं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अल्लाह ताला तो फरमाए कुल इन कुंतुम ओ मुंहिंजा दिलबर हबीब तू माण्हुनि खे चई ॿुधा मोला छा चवां इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह जेकॾहिं चाहियो था त ख़ुदा सां मुहबत कयूं ख़ुदा सां प्यार करे ख़ुदा सां मुहबत करे ख़ुदा जा महबूब बणिजी वञो पोइ छा कयो फत्तबिऊनी मां मुस्तफ़ा जी ताबेदारी कयो मां मुस्तफ़ा सां मुहबत कयो मां मुस्तफ़ा सां उल्फत रखो मां मुस्तफ़ा सां प्यार रखो नतीजो छा निकिरंदो क़ुरान तो फरमाए युहिब्बुकुमुल्लाह तव्हां मुस्तफ़ा जी ताबेदारी कई हबीब करीम खे तव्हां प्यारो कयो नतीजो मिलंदव त अल्लाह तव्हां सां मुहबत कंदो रुगो मुहबत न ॿियो बि तव्हांखे सिलो ॾींदो कहिड़ो व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा गुनाह बि बख़्शे छॾींदो छा कंदो अब तव्हां चाहियो था त ख़ुदा सां असीं प्यार कयूं अल्लाह ताला ॾस ॾिनो आहे त ॿियो कंहिंजे दरवाज़े ते न वञो मुंहिंजे हबीब करीम मिठे मुस्तफ़ा जे दरवाज़े ते वञो उन सां मुहबत कयो नतीजो इहो निकिरंदो जो तव्हां सां ख़ुदा मुहबत कंदो ऐं ॿियो तव्हांखे इहो सिलो मिलंदो तव्हां गुनहगार हूंदो ज़िंदगी में गुनाह कया हूंदव यकीन आहे इंसान ख़ाती आहे गुनहगार आहे पर तव्हां हबीब सां मुहबत कई उन जे नतीजे में ख़ुदा ताला तव्हांजा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो हाँ सही पोइ तॾहिं हज़रत पीर मिठा से फरमायो न जेकर चाहीं अहद को मिलना जेकर चाहीं तो ख़ुदा सां मिलां पोइ काॾे वञे जेकर चाहीं अहद को मिलना अहमद नाम पकैदीर जिथा जुड़े की नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लैदीर जेकर चाहीं अहद को मिलना छा फरमाए उथंदे बहंदे सिफ़त सना कर उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे मुस्तफ़ा करीम जी सना तुंहिंजी ज़बान ते हूंदी हाय उथंदे बहंदे सिफ़त सना कर ए अरबी ते सल्ले अला पढ़ फत्तबिऊनी सिर को झुका कर यो बिब दर्जे पैदी रह जेकर चाहीं अहद को मिलना सुभान अल्लाह हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी मुहब्बत ईमान जो जुज़ आहे ईअं न छो त मुंहिंजे आका फरमायो त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन अल्लाह जो हबीब तो फरमाए तव्हां मां को बि तेसीं ताईं मोमिन न आहे जेसीं ताईं पंहिंजे औलाद खां पंहिंजे वालिदैन खां ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक मूं मुस्तफ़ा खे प्यारो न करे औलाद जी मोहब्बत पैदा थींदी आहे वालिदैन सां मोहब्बत थींदी आहे ॿियनि माण्हुनि सां मोहब्बत पैदा थींदी आहे पर अल्लाह जो हबीब तो फरमाए त इहे सभु मोहब्बतूं पोइ ते करणियूं पवंदियूं पुट जहिड़ी नेमत खे अहिड़ी प्यारी शइ खे पोइ ते करणो पवंदो अबो अम्मा उन जी मोहब्बत बि दिलि में पैदा थींदी आहे उहा बि पोइ ते करणी पवंदी दुनिया में माण्हुनि सां मोहब्बत थींदी आहे उन्हनि खे बि पोइ ते करणो पवंदो मोहब्बत हिकु मुहम्मद रसूलुल्लाह जी अॻियां वरी पक्को मोमिन उहो थींदो जंहिंजे दिलि में रसूलुल्लाह जी मोहब्बत हूंदी
सैयदना उमर बिन ख़त्ताब हज़रत फारूक आज़म एक ॾींहुं मुंहिंजे मदीने वारे साईं जे हम मदीने वारे साईं सां गॾु सफ़र जो करे वञनि पिया। हबीब करीम खे अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह पर फरमायो जी उमर अर्ज़ थो करे साईं मुंहिंजे जान खां सवाइ तू मूंखे प्यारो माना ॿी हर शइ मूंखे घटि प्यारी आहे तू प्यारो पर मुंहिंजी जान तो हबीब खां वधीक मूंखे प्यारी आहे। इहो कंहिं चयो हज़रत अमीर उमर हबीब फरमायो त उमर ॻाल्हि ॿुध जेसीं ताईं पंहिंजी जान खां वधीक बि मूंखे प्यारो कंदे तेसीं ताईं तुंहिंजो ईमान कामिल आहे। हज़रत उमर बिन फारूक हज़रत उमर बिन ख़त्ताब कदमनि ते किरी पियो आहे या रसूल अल्लाह दिल पर मुंहिंजी जान खां वधीक बि तूं हबीब मूंखे प्यारो आहे। जॾहिं हज़रत उमर बिन ख़त्ताब इहा ॻाल्हि कई आहे हबीब करीम फरमायो अल आन या उमर हाणे तूं हक़ ते आयो आहे जो हर शइ खां वधीक मूं मुस्तफ़ा खे तो प्यारो कयो आहे। हाणे मां मुस्तफ़ा तो चवां तूं पको मोमिन आहीं। हर शइ खां वधीक अगर मोहब्बत रखनी आहे त मदीने वारे साईं सां रखनी आहे। कंहिंसां रखनी आहे ॻाल्हायो रसूलुल्लाह सां मोहब्बत रखनी आहे। पोइ अगर माल जी मोहब्बत अचे उनखे पुठिते रखणो आहे औलाद जी मोहब्बत अचे उनखे बि पोइते रखणो आहे ॿियनि माण्हुनि जी दोस्तनि यारनि जी मोहब्बत अचे उनखे बि पोइते रखणो आहे। मोहब्बत रखनी आहे त हिकु मोहम्मद अरबी सां रखनी आहे। सुभान अल्लाह। हाँ ॾिसूं था त हबीब करीम जे ज़ात बाबरकात सां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे सहाबनि कीअं मोहब्बत रखी आहे। अबा असांजे लाइ कसबटी असांजे लाइ मयार हबीबन करीम जा सहाबी आहिनि। ॻाल्हायो त सही हज़ूर जा सहाबी असांजे लाइ दलील आहिनि हुज्जत आहे। हाँ ॾिसूं था त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां नबीअ जे सहाबनि कीअं मोहब्बत रखी आहे कीअं प्यार रखियो आहे। असीं त सिर्फ़ु दाऊं पिया कयूं न सिर्फ़ु ॻाल्हियूं पिया कयूं बाबा असांजी मोहब्बत आहे असांजे हबीब करीम सां मोहब्बत आहे पर हाल असांजो अहिड़ो आहे जो असां नबीअ जे तरीक़े ते हलण ई छॾे हक़ीक़त आहे दावाऊं त आहिनि बाबा असां सां रसूलुल्लाह सां मोहब्बत आहे असांजी आका सां मोहब्बत आहे पर जेकर ईंदी दीन जी ॻाल्हि त पोइ भॼी वञिबो दीन जी ॻाल्हि सां सिधी ॻाल्हि आहे। हाँ ॾिसूं था त मुंहिंजे मदीने वारे साईं सां कीअं रसूलुल्लाह जे सहाबनि मोहब्बत कई आहे। हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु कया अरे असां पढ़ायो हबीबन करीमन जो प्यारो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत ख़ब्बाब बिन अल-अरब। छा नालो आहे हज़रत ख़ब्बाब हज़रत उमर बिन ख़त्ताब जे ख़िलाफ़त जो ज़मानो आहे। हज़रत ख़ब्बाब हज़रत उमर बिन ख़त्ताब जे साम्हूं वेठो आहे संदन जे पुठीअ तां कमीज़ लथल आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब जो ॾिठो आहे हज़रत ख़ब्बाब जे पुठीअ ते सड़ण जा दाग आहिनि बाहि जे जलण जा दाग आहिनि। पुछा थो करे सो ख़ब्बाब ही पुठीअ ते छा जा निशान अथई। हज़रत ख़ब्बाब तो अर्ज़ करे उमर इन ॻाल्हि खे छॾे ॾे चए थो न मूंखे ॻाल्हि कर छा जा निशान अथई। हज़रत ख़ब्बाब तो अर्ज़ करे ओ उमर ही उन वक़्त जा निशान आहिनि जंहिं वक़्त में तूं इस्लाम जे ख़िलाफ़ उघाड़ी तलवार खणी बीठो हूंदो हुए इस्लाम जो कट्टर दुश्मन हुए रसूलुल्लाह जो कट्टर दुश्मन हुए उन वक़्त में मां मुस्तफ़ा जे मथां कलमो भरे ईमान आंदो हुयो। काफ़िर मुंहिंजे मथां ज़ुल्म कंदा हुआ सितम कंदा हुआ एतिरा त ज़ुल्म कंदा हुआ जो काठियूं रखी उनखे पाए ॾींदा हुआ बाहि जा टांडा थींदा हुआ उन्हनि टांडनि खे विछाए
मोहब्बत इहो हो प्यार जो नबी जे साहबन जे मथा जुल्म थींदा पत्थर थींदा तव्हांखे ख़बर हज़रत बिलाल कहिड़ो मुंहिंजे महबूब जो आशिक़ आहे उन जे मथा बि उमैया बिन खलफ ज़ालिम काफ़िर आहे एॾो त ज़ुल्म कंदो आहे जो गर्मीअ जे मौसम में मंझंदि जे टाइम ते बिलाल खे ॿाहिरि वठी वेंदो आहे तती समय पथरीली ज़मीन आहे उन ते कीलींदो आहे कीले 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 साणो कंदो आहे बिलाल बेहोश थी वेंदो आहे चवंदो आहे बिलाल मोहम्मद अरबीअ खां फिर चवंदो आहे ओ मैया भली ज़ुल्म कर मूंखे कतरा कतरा करे छॾे गभा गभा करे छॾे पर मां मुस्तफ़ा करीम खां न फिरंदो मां इहा आहे मोहब्बत इहो प्यार इहो इश्क जो हबीब करीम जे ज़ात बाबरकात जे इश्क में उहे पंहिंजूं जानियूं क़ुर्बान पिया कनि पंहिंजा बच्चा क़ुर्बान पिया कनि पंहिंजा माल क़ुर्बान पिया कनि पंहिंजा वतन क़ुर्बान पिया कनि हर शइ क़ुर्बान पिया कनि पर मुस्तफ़ा करीम खां मुंहुं न पिया मोड़नि असांजो हाल कहिड़ो आहे असांजो हाल कहिड़ो आहे पाण तवज्जो कर पाण सोच पाण ॾिस पाण गौर कर त मुस्तफ़ा जा साहबी हर शइ पिया क़ुर्बान कर ऐं तूं असां उन दीन खां मुंहुं मोड़े वेठा आहियूं चऊं था त मुस्तफ़ा जा आशिक़ आहियूं चऊं था त हबीब जे मथां हर शइ क़ुर्बान करण वारा आहियूं चऊं था त मुस्तफ़ा जे मथां जिंद जान क़ुर्बान करण वारा आहियूं पर न ईअं न आहे इहे ठलियूं दावाऊं आहिनि ठलियूं ॻाल्हियूं आहिनि इहा दावा तॾहिं मुस्तरद थींदी जॾहिं तॾहिं क़ाबिल क़बूल थींदी जॾहिं असां अमली मैदान में साम्हूं ईंदासीं सुभान अल्लाह इहो त हज़रत बिलाल हबीब करीम जे प्यारे आशिक़ हज़रत उस्मान गनी कीअं मुस्तफ़ा जे मथां हर शइ क़ुर्बान कई मोहब्बत छो त इहा मोहब्बत ईमान जो जुज़ आहे मां तव्हांखे पहिरियां ई ॻाल्हि कई त रसूलुल्लाह जी मोहब्बत चाहे ईमान जो ॻाल्हायो जुज़ आहे माना तेसीं ताईं ईमान कामिल न आहे जेसीं ताईं रसूलुल्लाह जी मोहब्बत कोन था ॻाल्हायो जेसीं ताईं रसूलुल्लाह जी मोहब्बत दिल में न आहे तेसीं ताईं ईमान कामिल ॻाल्हायो तेसीं ताईं ईमान कामिल न आहे जेसीं ताईं रसूलुल्लाह जी मोहब्बत दिल में न आहे ऐं जॾहिं रसूलुल्लाह जी दिल में मोहब्बत अची वई न पोइ असांखे दीन में बि मोहब्बत मिलंदी दीन खे सिखण में बि मज़ो ईंदो क़ुरान करीम खे पढ़ण में बि मज़ो ईंदो नमाज़ पढ़ण में बि मज़ो ईंदो रोज़नि जे रखण में बि सुकून ईंदो दीन जे कमनि करण में ख़ुशी महसूस थींदी लज़त महसूस थींदी असांजे दिल में मोहब्बत रही कान्हे असांजे दिल में उहो प्यार रहियो कोन्हे उहो कुर्ब रहियो कोन्हे पोइ असीं बहाना पिया चाचूं त हीअं हे फलाणा पीर आहे जंहिंजे दिल में मोहब्बत हुई उन्हनि त हर शइ पंहिंजे पीर जे मथां क़ुर्बान करे छॾी हज़रत उस्मान बिन अफ़ान मुंहिंजे मदीने वारे साईं जो प्यारो सहाबी आहे जेको ख़ुलफ़ाए राशिदीन मां हिकिड़ो ईअं उन हज़रत उस्मान जो केतिरो शान आहे एतिरो उन जो शान एतिरो मर्तबो जो मुंहिंजे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं ॿ न्याणियूं हज़रत उस्मान जे निकाह में हिकिड़ी ॾिनमि उनजो विसाल थी वियो वरी ॿी ॾिनमि उनजो बि विसाल थी वियो पाण फरमाइनि था त मूं मुस्तफ़ा खे अगरि 40 न्याणियूं हुजनि हा हिकिड़ी विसाल कंदी वञा ॿी हज़रत उस्मान खे ॾींदो वञा इहो शान आहे या न ॻाल्हायो रसूलुल्लाह जो प्यारो आहे न उन कीअं पंहिंजे नबी जे मथां हर शइ क़ुर्बान कई हज़रत उस्मान साईं मदीने में जॾहिं हिजरत थी आई न हिजरत मक्के का मुसलमान हिजरत करे मदीने में पहुता तो उते पानी जी किल्लत हुई पानी न मिलंदो पानी जी खोट हुई हिकिड़ो खूह हुयो जेको हिकिड़े यहूदी जी मिल्कियत हुई कंहिंजी मिल्कियत हो माना मुसलमान न उहो पानी पैसनि ते हलाईंदो पैसा वठी माण्हुनि खे पाणी ॾींदो हाणे मुसलमान ग़रीब किथां वठ हबीब करीम जी ज़ात बाबरकात ऐलान फरमायो त कहिड़ो आहे
जेको अल्लाह जे नाले ते इहो खूह ख़रीद करे मुसलमाननि जे लाइ वक़फ़ करे सदके जारी है। हाँ हज़रत उस्मान साईं वयो उन यहूदी सां ॻाल्हायो बाबा घणे तो खूह ॾी जैसे मुझे बच्चन जी रोज़ी न थी आ तव्हां वठंदो त एतिरा पैसा मां वठंदुसि पोइ तव्हांखे ॾींदुसि। हज़रत उस्मान साईं पंहिंजी मिल्कियत मां पंहिंजी निजी मिल्कियत मां उन यहूदीअ खे 25,000 या 20,000 दिरहम ॾेई उहो खूह ख़रीद करे सभिनी मुस्लमाननि जे लाइ वक़फ़ करे छॾियो आहे। सभु को मुफ़्त में पियो पाणी इहो छा हबीब सिर्फ़ ऐलान कयो रसूलुल्लाह सिर्फ़ ऐलान कयो आहे त केरु आहे जेको अल्लाह जे नाले ते इहो खूह वठी उनखे मुस्लमाननि जे लाइ फी सबीलिल्लाह वक़फ़ करे छॾे। हज़रत उस्मान ॿुधण सां ई पंहिंजे मिल्कियत मां 25,000 दिरहम खणी ऐं उन मुस्लमाननि जे लाइ खूह वठी मुस्लमाननि खे वक़फ़ करे छॾियो। हाणे मुस्लमान पाणी पिया पीअनि वरी जंगे तबूक लिखी छो त तॾहिं जंगियूं जाम थींदियूं हबीब करीम जी ज़ात बाबरकात ऐलान कयो मुस्लमानो पैसनि जी ज़रूरत आहे छो त जंग में जंगी साज़ो सामान खपे तलवारूं खपनि उठ खपनि घोड़ा खपनि ढालूं खपनि तीर तलवारूं खपनि ईअं हबीब करीम ऐलान फरमायो त जंग लॻंदी काफ़िरनि सां उन जे लाइ पैसनि जी ज़रूरत आहे। केरु आहे जेको हिन जंग में माल ॾिए मिल्कियत छो त मुहबत जी ॻाल्हि आहे न। हज़रत उस्मान उथी बीठो अर्ज़ थो करे या रसूलल्लाह 100 उठ सामान सां भरियल तो दिलबर नबीअ जे क़दमनि तां क़ुर्बान पियो कयां। अब उठ जी क़ीमत घणी आहे 2-2.5 लख त हूंदो न हिन दौर में। हाणे 100 उठनि जी क़ीमत लॻायो त घणा पैसा पिया वरी साज़ सामान सां भरियल अनाज सां भरियल उहे तीरनि तलवारनि सां भरियल इहे सभु मां मुस्तफ़ा जे क़दमनि जे मथां हबीब उन करे मंजी ज़ात बाबरकात वरी उथी बीठा ॿियो केरु आहे जेको अल्लाह जे राह में ॾे वरी हज़रत उस्मान बीठो या रसूल अल्लाह 200 उठ साज़ सामान समेत तो दिलबर जे मथां क़ुर्बान। हबीब उन करे फरमायो क़बूल आहे उस्मान वरी मुस्तफ़ा थी बीठा आहिनि ॿियो केरु आहे जेको जंग जे अंदरि पंहिंजो माल ख़ैरात कंदो वरी उस्मान उथी बीठो आहे या रसूल अल्लाह 300 उठ साज़ सामान समेत तो दिलबर जे मथां क़ुर्बान। हबीब चयो वे उस्मान दुआ था करण मौला इन उस्मान खां तूं राज़ी थी मां बि उस्मान खां राज़ी आहियां। सहाबी सभई दुआ घुरो उस्मान मूं मुस्तफ़ा जे चवण ते पंहिंजे मिल्कियत मां एतिरा उठ ॾिना आहिनि ऐं हज़रत उस्मान खां बैद में 10,000 या 10,000 दिरहम ॿिया बि ॾिना आहिनि 300 उठनि खां सवाइ। हज़रत उस्मान जे लाइ दुआ थी वई आहे रब बि राज़ी थी वियो आहे त रब जो हबीब बि राज़ी जेकॾहिं चाहियो था त अल्लाह ताला मुहबत करे फत्तबिऊनी हबीब तो फरमाए मुंहिंजी ताबेदारी कयो मूंसां मुहबत कयो पोइ माल अचे त बि क़ुर्बान कयो बचनि ॿारनि जी मुहबत अचे त बि क़ुर्बान कयो अबे अम्मा जी मुहबत अचे क़ुर्बान कयो ॿियनि यारनि दोस्तनि जी मुहबत अचे मूं मुस्तफ़ा तां क़ुर्बान करे छॾियो। नतीजो छा निकिरंदव इहो बि हुकुम अल्लाह रब तव्हां सां मुहबत कंदो ॿियो इनाम ॾींदव कहिड़ो गुनाहगार आयो ज़िंदगी गुनाहनि में आई अथव वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम तव्हांजा सभु गुनाह माफ़ करे छॾींदो छो त अल्लाह गफ़ूर रहीम मां रब बख़्शणहार बाहियां त महिरबान आहियां। इहो छा हबीब करीम सां मुहबत करण जो नतीजो रसूलुल्लाह जे दीन जी ॻाल्हि अचे उन जे मथां हर शइ क़ुर्बान करण जो नतीजो जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जे दीन जी ॻाल्हि अचे सिर वञे सिर ॾेई सघिजे मुस्तफ़ा जे दीन खे अॻिते कजे बुलंद कजे। अल्लाह ताला
असां तमां सभिनी के दीन सां मोहब्बत, दीन सां प्यार, दीन सां उल्फत, दीन सां मोहब्बत करण जी तौफीक नसीब फरमाए। दीन सां मोहब्बत, मुस्तफ़ा करीम सां मोहब्बत, मुस्तफ़ा सां मोहब्बत, खुद खुदा सां। तो हाणे जी हज़रत उस्मान हर शइ कुर्बान कई, असां के कुर्बान करण खपे, ईअं न? मदरसो ठही थो पियो, ॾिसो था पिया।